अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां ज़हर ज़िंदगी जी शूट ते रवाना थिया आहियूं। असां सां गॾु असांजो तमामु प्यारो भाउ सतार उर्फ मजू असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असांजो तमामु प्यारो भाउ रईस कमाल ख़ान उर्फ अहमद अली शेख साहब। अस्सलाम वालेकुम यार दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में आहियो? अॼु असांजो प्यारो दोस्त मेराज निज़ामणी साहिबु असांजो असांजो प्यारो दोस्त पहिरीं प्यारो मुंहिंजो भाउ डॉक्टर ख़ालिद कुराई साहिबु जेको पंहिंजे सिर पाण असांजी ड्यूटी पियो ॾिए। मौलाना खे ख़ुशि रखे, आबाद रखे। डॉक्टर साहिबु कीअं आहियो? मेराज निज़ामणी साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? आयो त पोइ अचो ऐं कमेंट्स कयो, लाइक कयो, भला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मंज़ूर साहिबु जीअं असां हींअर फ्रूट पिया ख़रीद कयूं। सुबुह जो नाश्तो माना फ्रूट कंदा आहियो? फ्रूट सां नाश्तो कंदा आहियूं। सब पींदासीं केला पाण खे चूंडे चूंडे ॾेई थो ॾिस। फ़क़ीरी जो घणा थी विया कमु खां कस त न लाइ प्यारे माण्हू खे इनके करे मां हाणे महिरबानी मां जो फ़क़ीर को वठूं। महिरबानी तव्हांजी। ख़ुशि आहे डॉक्टर काल रहंदी याद हाँ अब्दुल्ला हाँ वो जागी रानी साईं केला खाओ तो हाज़िर आहिनि। सॼी संगत खे दिलि सां सलाह आहे। साईं फरहान अली वरी महिरबानी ऐं अरशद अली बोज़दार आहे। साईं वरी महिरबानी। हाँ आर्टिस्ट ज़हर ज़िंदगी टीम जो हिस्सो आहे। इरशाद भाउ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? आबाद हूंदो मिठा। साईं केला खाओ त हाज़िर आहिनि। इहो जरवार नवीद अहमद कादरी वालेकुम सलाम साईं। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी साईं। केलो खाना केलो चवां कीअं खावां मां? हिकिड़े हथ में मोबाइल आहे ऐं सुबुह साण केलनि सां इंजॉय पिया कयूं। कल छा सां कयो साईं? साईं कल मौसमी ऐं फ्रूट केला। अॼु वरी केला साईं इंजॉय पिया कयूं दिलि सां। हाणे काॾे वञे बहन मां साईं हींअर ज़हर ज़िंदगी जे सेट ते माशाअल्लाह मौला आबाद कंदा आहे। असांजो डॉक्टर साहिबु ईंदो पंहिंजी क्लिनिक। ॿाहिरनि जी ड्यूटी पहिरियों महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखे। इंजॉय एंड बेस्ट। जंहिंजी मोबाइल त लाइव आहियूं सभु लाइव आहियूं। मेराज उर्फ छा? मेराज उर्फ कुर्बान मीर अज़ीम कालपुर रईस अली ॾिनो मरी जी महिरबानी जंहिं असांखे जॉइन कयो, जेको असांखे ॾिसे पियो। अली ॾिना भाउ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? साईं असां वञूं पिया हींअर ज़हर ज़िंदगी जी शूट ते ऐं असां सॼी सिंध जा तमामु घणा थोराइता आहियूं। असांजे ड्रामे खे तमामु पज़ीराई ॾिनी ऐं हींअर ड्रामो जेको कुझु मजबूरियुनि जे करे बरसाति तमामु घणी पइजी हुई, जंहिंजे करे काफ़ी सारा असांजा आर्टिस्ट आहे जेके ॾाढा डिस्टर्ब थी विया। हीअ असांजो भाउ सतार भाउ, हिन जो तव्हां फेसबुक ते बि ॾिठो हूंदो, घर बर टही विया। पोइ इन करे संगत घणी परेशान हुई, जंहिंजे करे जेको आहे सो किस्तियूं जेको आहे हाणे रिपीट में हलनि पियूं। इंशाअल्लाह ताला 10 खां 15 ॾींहंनि में इहो सॼो शेड्यूल असां क्लियर करे वेंदासीं। पोइ इंशाअल्लाह नॉन स्टॉप ज़हर ज़िंदगी ड्रामो हलंदो। सतार भाउ संगत के व्यूअर्स के को पैगाम ॾियणु चाहियो था?
अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली जी रहबरी सिंध साईं जी एम सैद जी बशीर खान कुरैशी उम्मीद है सब दोस्त खुश हूंदो आबाद हूंदो जिथे भी हूंदो पंतन पाक जी शान में हूंदो हमेशा खुश हूंदो ऐं असांखे दुआउनि में यादि कंदा कयो अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो 12 इमाम 14 मासूमनि जे सदके हमेशा खुश हूंदो आबाद हूंदो सरदार बाबा के हिकिड़ो मैसेज आयो आहे पंहिंजो नवीद अहमद कादरी जो बलोचिस्तान लसबेला में तव्हांजे ड्रामे जो इंतज़ारु आहे साईं नवीद भाउ इंशाल्लाह कुछ ॾींहंनि में जेको आहे ड्रामो हलंदो रिकॉर्डिंग ते पहुतल हूं छो त बरसाति जे करे जेको आहे रस्ता बंदि हुया तकरी अदाकारनि जा मसला बि आहे हर कंहिंजा घर किरी पिया कंहिंजा कीअं वग़ैरह वग़ैरह हीअं सभु एक्टर मौजूदु पहुची विया आहियूं इंशाल्लाह हफ़्ते ॾेढ में 15 ॾींहं जे अंदर में ड्रामो हली वेंदो इंशाल्लाह खलील आरिफ साहब कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो अहमद अली भाउ खलील आरिफ साहब मुंहिंजे तरजो उन पे ज्वाइन कयो आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा छा हाल आहे बाबा ख़ुशि आहियो साईं मुंहिंजो प्यारो मुंहिंजो वॾो मुंहिंजो बाबो खलीफ़ आरिफ जंहिं कमेंट्स कयो आहे त जियो बाबा जियो बाबा ज़िंदाबाद वॾी महिरबानी बाबा बाबा मुंहिंजो प्यारो दोस्त डॉक्टर साहब मूंसां गॾु आहे साईं ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर तबियत ठीकु बदली वॾी महिरबानी फेसबुक ते एड आई वॾी हस्ती आहे नौकर बड़ा कुछ बाबा का ज़हर ज़िंदगी नए निराले अंदाज़ सां सिंध जे नए कहाणी सां गॾु जी बाबा जी तव्हां सभिनी दोस्तनि जो इंशाल्लाह इंतज़ारु ख़तमु थियण वारो आहे कुझु ॾींहंनि में ज़हर ज़िंदगी हानिर थींदो हाणे असां पंहिंजी सेट ते पुॼण वारा आहियूं ज़हर ज़िंदगी जो मुंहिंजो सेट कमाल खान जो हुतां होॾे वञूं पिया साईं असां सेट ते पुॼी चुका आहियूं खलील आरिफ साहब तव्हांजो महिरबानियूं तव्हां असांखे ॾिठो जॉइन कयो तव्हां ईअं जेको आहे सो असां आर्टिस्टनि जी जेके बि फन जी दुनिया सां लाॻापियल आहिनि उन्हनि सां तव्हां तमामु घणी मोहबत रखंदा आहियो इहो तव्हांजी मोहबत आहे असां सां साईं असां हाणे पुॼी विया आहियूं सेट ते हाणे मेराज निज़ामानी जी ID खां मेराज निज़ामानी उर्फ़ क़ुर्बान खे ॾींदा इजाज़त त वरी इंशाल्लाह जेका नई अपडेट सां तव्हां सां मिलंदासीं वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़